जी नाज़रीन अॼु असां सां गॾु हिकिड़ो टेलर मास्टर मौजूदु आहे उस्ताद भारूलाल, जंहिंखे तक़रीबन 15-20 साल थी विया आहिनि हीउ कमु करे पियो। अचो त हुन खां पुछूं था त हिन कम में छा हुनखे मज़ूरी मिले थी या हिन कम में हुनजो तजुर्बो कीअं रहियो। जी उस्ताद, पंहिंजो तारीफ़ कराईंदा। मुंहिंजो नालो भारूलाल भील, ॻोठ शादमान जरवार। तव्हांखे हीउ कमु कंदे घणो टाइम थियो आहे, दर्द को कमु जेको करियो पिया? असां हीउ कमु शुरू कयो 1999 में 11 महीने जी पहिरीं तारीख़ खां वठी असां हिन दुकान ते आहियूं। अॼु असांखे तक़रीबन 22 साल हले पियो हिन दुकान ते कमु कंदे। मतिलबु मुसलसल 22 साल वां इहो कमु कयो आहे? जी हा। त तव्हांखे हीउ कमु कीअं लॻो? छा हिन में मज़दूरी या छुटे थी या कान थी छुटे, या हिन कम में ॾुखियो कमु आहे माण्हू हीउ कमु करणु या न करणु? हीउ कमु एतिरो ॾुखियो बि कोन्हे, बहरहाल सवलो बि कोन्हे, छाकाणि हर माण्हू जो गुज़र सफ़र हिन कम में करणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। छाकाणि त कई मसइला आहिनि, कॾहिं त कमु हींअर त महांगाई एतिरी थी वई आहे जो असां पहुची नथा सघूं हिन शइ जी। छाकाणि बकरम जा रेट बि वधी विया आहिनि, धाॻो त तमामु महांगो थी वियो आहे उन हवाले सां, ऐं लाइटूं बि सही कोन थियूं हलनि, पोइ माण्हू तमामु घणा परेशान थियनि था। छा तव्हां सां हिन कम में के अहिड़ा वाक़िया पेश आया आहिनि जीअं तव्हां कंहिंजा कपिड़ा फिटाए छॾिया हुजनि या कीअं को अहिड़ो झेड़ो को अहिड़ो माना अव्हां ते दॿा पिया आहिनि? बहरहाल झेड़ो त वग़ैरह त कॾहिं कोन थियो आहे, पर कपिड़ा त जाम चकर फिटिया बि आहिनि, सड़िया बि आहिनि इस्त्री जे वजह सां, ऐं कटाई जी वजह सां कटिंग में बि उणी बि थियो वञे थो। पहिरीं त तव्हां पंहिंजे उस्ताद जो असांखे नालो ॿुधायो। तव्हांजो उस्ताद केरु आहे? तव्हां कंहिंखां सिखिया वरिती या ईअं बसि पंहिंजी मर्ज़ी सां दुकानु खोले? ऐं हीउ उस्ताद असल में कामरेड खेतोमल भील, जेको ॻोठ शादमान जरवार जो आहे, उन जो, ऐं हू मुंहिंजो वॾो भाउ आहे। मूंखे कमु बि उन ई सेखारियो ऐं हिन दुकान ते आऊं पंहिंजो कमु सिखियसि, ऐं उन खां पोइ 2004 खां पोइ हीअ दुकानु मुंहिंजे हवाले करे उस्ताद हीउ कमु छॾे वियो हलियो। हिन कम मां तक़रीबन तव्हां महीने में घणा कमाए वठंदा आहियो, हिकिड़ो अंदाज़े मूजिबि? अंदाज़ो त नथो ॿुधाए सघां, बहरहाल एतिरो आहे जो गुज़र सफ़र हलियो वञे, कॾहिं घटि कॾहिं वधि बसि। मतिलबु हिन कम मां तव्हांजो गुज़र सफ़र हले पियो? जी हा। ॿियो त हिन कम में जेको तव्हांजो तजुर्बो रहियो आहे, तव्हां 22 साल हिन कम में ॾिना आहिनि, उन हिसाब सां तव्हां माना कीअं था चओ त हीउ कमु तव्हांजे लाइ सही आहे या ग़लति आहे, या तव्हां ॿियो कंहिं कम में हुजो आहे, ॿी का ख़्वाहिश तव्हांजी हुजे? बहरहाल ख़्वाहिशूं त हर इंसान जूं वॾियूं हूंदियूं आहिनि, बहरहाल पूरियूं करण वारो मालिक आहे। पर असांजो गुज़र सफ़र हले वियो ऐं असीं हिते वेठा आहियूं सुकून सां, इहो बि सुठी ॻाल्हि आहे त असांखे रब साईं अहिड़ी ज़िंदगी ॾिनी आहे जो थधी छांव में त वेठा आहियूं। तव्हां हिते जे इलाइक़े वासियुनि या नाज़रीन खे ॾिसण खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदा? असां सिर्फ़ु एतिरो ई चवंदासीं त सची दिलि सां महिनत कयो ऐं मज़दूरी कयो, जेको बि हुजे कमु नंढो को बि कोन्हे, गुज़र सफ़र पंहिंजो ईमानदारी ऐं सचाई सां कयो, इहो ई सुठी ॻाल्हि आहे। जी नाज़रीन तव्हां उस्ताद भारूलाल जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हुन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त हीउ धंधो सही आहे, पर हिन में महिनत वॾी आहे, ऐं बिजली आहे, बकरम आहिनि, हींअर वॾा धंधनि में मसइला अची विया आहिनि। कमु को बि नंढो कोन्हे, उन करे कमु करियो। इरफान अली जरवार, बैगन जरवार।